अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार मां आया मंजर अजीज सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान खान और रूस के सदर पुतिन विच में टेलीफोन राब्तो बिनी सरबराहन विच में गॾियल दिलचस्पी इलाइक़ाई और बैनुल अक़वामी मामलन ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त पाकिस्तान जा रूस सां ॿतरफ़ा लाॻापा बहितरी तरफ़ वञी रहिया आहिनि। पुरअमन और मुस्तहकम अफ़गानिस्तान इलाइक़ाई इस्तिकाम लाइ अहम आहे। अफ़गानिस्तान संगीन इंसानी और मुआशी ललकारनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। कमेटी की जो रिपोर्ट्स है उन्होंने ये कहा है कि डॉक्टर रिजवान जो है उसने गलत इल्जाम लगाए और उसके बाद एस्टेब्लिशमेंट डिवीजन को ये लिखा गया है कि डॉक्टर रिजवान के खिलाफ इस पर कार्रवाई की जाए और मुझसे इल्जाम साबित करें और फिर जाहिर है कि मुझे सजा भी मिलनी चाहिए। अगर वो मंशात होने का सत्ता उसकी आएगी कॉलोनी में फैसल होगी और खासकर उसके एक्स्ट्रा को हुई और इस बात को साबित कर सकते हैं इसको उठाने के बावजूद जो पेट्रोल बिजली महंगी हो गई उसका क्या जरूरत था, या जो कराची शहर में लोगों को गैस नहीं मिले उसका क्या जरूरत था, या जो दवाइयाँ बहुत महंगी हो गई है कि उसका क्या जरूरत था। लेकिन जो आवाम के इश्यूज हैं उस पर कोई बात नहीं कर रहा। वो लोग जिन्होंने 350 अरब के लोगों के ऊपर ठोके हैं, जिन्होंने सुबह सिंध के लोगों का गैस बंद कर दिया है, वो लोग ये कह रहे हैं कि हम घोटकी से बात कर देंगे, जूते मारेंगे लोगों ने जिनके घरों में गैस नहीं आ रही। अल्लाह तो अल्लाह करे निकले घोटकी से ये शुरू से MQM लिसानियत पे लही आई आहे। MQM चवे थी त कराची के गैर मकामी माण्हुनि जो कब्ज़ो नामंजूर। छा सिंधी माण्हू कराची में गैर मकामी आहिनि? सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मकानी इदारनि बाबति बिल ख़िलाफ़ एहतजाज लाइ माण्हुनि खे लालच ॾेई आंदो वियो। जमायत इस्लामी लिसानियत खे हवा ॾेई रही आहे। एहतजाज करणो आहे त पेट्रोल गैस ऐं महांगाई ख़िलाफ़ करियो। एहतजाज कंदड़ पंहिंजे नालाइकी लिकाइण लाइ एहतजाज करे रहिया आहिनि। माण्हुनि जो ध्यानु हटाइण लाइ मकानी कानून जो ड्रामो कयो पियो वञे। वापारियुनि खां भत्तो वठण वारा चवनि था त खेनि मकानी कानून मंज़ूर नाहे। NCOC जो इजलास बिना नतीजे ख़त्म। तालीमी इदारनि जे हवाले सां फ़ैसिलो थी न सघियो। सूरत हाल ते वधीक ॻाल्हि ॿोल लाइ NCOC जो इजलास सुभाणे ॿीहर थींदो। कराची में कोरोना में ख़तरनाक वाद सबब पाकिस्तान मेडिकल एसोसिएशन शादी हालनि ऐं रेस्टोरेंट्स की बंदिश जो मुतालबो करे छॾियो। PM जनरल सेक्रेटरी डॉक्टर कैसर सज्जाद चयो आहे त ओमिक्रॉन जा केस तेज़ीअ सां वधी रहिया आहिनि। शादी हाल ऐं रेस्टोरेंट बंदि न थिया त जलसनि जुलूसनि ते पाबंदी न लॻाई वई त अस्पतालुनि ते कंहिं बि वक़्तु दबाव वधी वेंदो। संदसि चवणु आहे त कोरोना जे चइनि लहरनि में पाबंदी न कई वई त पर हाणे सख़्ती करणी पवंदी। वफाकी हुकूमत हिकु भेरो ॿीहर सियासी पार्टियुनि खे ॻाल्हियुनि जी आछ करे छॾी। सुध समाज जे वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हुकूमत सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करण ऐं अदालती ऐं एहतसाब जे निज़ाम में सुधारा आणणु चाहे थी। सुधारा मुख़ालिफ़ धुर खां सवाइ नामुमकिन आहिनि। नून लीग पंहिंजे केसनि खां सवाइ ॻाल्हियूं करणु नथी चाहे। शरीफ़ ख़ानदान खां मुस्लिम लीग नून जो अलॻि थियण हाकारी अॻभराई हूंदी। नवाज़ शरीफ़ हर ॾुखे वक़्त में पंहिंजे कारकुननि खे अकेलो छॾे वियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी लॉन्ग मार्च ऑर्गेनाइजिंग कमेटी जोड़े छड़ी। 27 फरवरी ते कराची का इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च लाइ 6 रुकनी कमेटी जोड़ी वई। यूसुफ रज़ा गिलानी, मेयर बुखारी, राजा परवेज अशरफ, सैयद कायम अली शाह, अनवर सैफुल्ला खान और सादिक इमरानी कमेटी में शामिल हूंदा। लॉन्ग मार्च
जूं तैयारियूं करियूं पिया। 27 फेब्रुआरी वारो लॉन्ग मार्च फ़ैसिला तो साबित थींदो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवन में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त वफ़ाक़ी सरकार ना तजुर्बेकार ऐं ना अहल आहे। PTI जे पंहिंजे अॻूणे सेक्रेटरी संदन करप्शन साम्हूं आंदी। सिंध अंदरि मज़बूत मकानी निज़ाम आंदो। अपोज़िशन चवे थी त 2001 बि डिक्टेटर वारो बल्दियाती कानून खपे। 2021 में बहितरीन मकानी निज़ाम आंदो आहे। अपोज़िशन वटि का बि बहितर तजवीज़ न आहे। कानून मूजिब मुखालिफ़ भले एहतजाज कनि। स्टेट बैंक के कम ऐं नौयत के मुकम्मल तब्दील किया वियो। बैंक हाणे पाकिस्तान के मामलन का मुकम्मल आज़ाद है। नून लीग अगवान शाहिद खाकान अब्बासी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त स्टेट बैंक जो बुनियादी मकसद मालियाती निज़ाम के कंट्रोल करण हो। स्टेट बैंक हाणे मालियाती निज़ाम कंट्रोल करण बदिरां महांगाई के ॾिसंदी। हुकूमत तरक्की लाइ कम करे त स्टेट बैंक जी ताबेदार हूंदी। ताकतवर ऐं ठग सियासतदाननि पंहिंजे मुरादनि जे तहफ़ुज़ रियासती इदारनि खे करप्ट बणाए छॾियो। खेल शिकस्त ॾियणु अणतर थी वियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त मुल्की तारीख़ अहिड़े कल्चर जे असीर रही आहे जंहिंमें ताकतवर ऐं ठग सियासतदान ऐं माफ़िया उन जे आदी थी विया त कानून खां बालातर रही करप्ट सिस्टम जी मदद सां हासिल कयल पंहिंजी सहूलियतनि ऐं रिआयतनि खे महफ़ूज़ बणाए सघजनि। इख़बार में लिखियल पंहिंजे मज़मून में वज़ीर आज़म चयो आहे त पाकिस्तान में कानून जे एहतराम के ललकार दरपेश आहे। उन लाइ जदोजहद करनी पवंदी। सूबाई वज़ीर सईद गनी ते इल्ज़ामनि जे केस में PTI अगवान हलीम आदिल शेख ते फर्द जुर्म लागू। एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज में सईद गनी तरफां दाख़िल कयल इज़्ज़त खे छीहो रसाइण वारे केस की ॿुधणी। अदालत हलीम आदिल शेख ते फर्द जुर्म लागू करे छॾियो। अदालत 13 फरवरी ते गवाहनि खे तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। पाकिस्तान में कोरोना वायरस विघे वधीक 7 मरीज फोत। NCOC पारां 4340 नवन केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 8.71% रही। कराची जे सूरत हाल ॻणती जोगी थी वई। वधीक 30% जी शरह सां कोरोना जा नवां केस रिकॉर्ड कया विया। हर जन्म भर दो मिठा मेहरान में मिल दो। मिठा मेहरान में मिल दो। खत्म उदाय की बिजली खत्म उदाय की बिजली किसी चांदान में मिल दो। मिठा मेहरान में मिल दो। जीए सिंध हलचल जे बानी साईं GM सैयद जी 118 सालगिरह अॼु मल्हाई थी वञे। सन में तक़रीबूं SUP पारां साईं GM सैयद जी 118 सालगिरह जो केक काटियो वियो। सॼी सिंध मां कारकुननि ऐं सैयद जे पैरोकारनि जा काफ़िला पहुचण जो सिलसिलो जारी। कमिश्नर हैदराबाद पारां सन में मेड़ाकनि ते पाबंदी लागू। नोटिफिकेशन मूजिब तक़रीबुनि में रियासत मुखालिफ़नि जी शिरकत जा इतला आहिनि, जंहिं करे अमन अमान जी सूरत हाल ख़राब थियण जो ख़दशो आहे। माण्हुनि जो वॾो अंग गॾु थियण सां कोरोना पखेड़ जी बि इज़ाफ़ो थींदो। जाम शोरे में ज़िले इंतज़ामिया खे कलम 144 जी भंजकड़ी कन्नड़नि ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। लश्कर
लखां पई मुंहिंजो ख़ुदा